जी उमर साईं ॾाढी ख़ुशी पई थिए तव्हां सां मतिलबु काफ़ी अरसे खां पोइ इलाही अहिड़नि ॾिठल शख़्सियतुनि सां मुलाक़ातूं थींदी जेके पंहिंजा पंहिंजा थियनि था सो तव्हां पंहिंजो प्लीज़ तारुफ़ हल्को फुल्को तारुफ़ बैकग्राउंड पाण ई तव्हां करायो त जीअं दोस्तनि खे ख़बर पए थोरी। जी अदा महिरबानी उमर नालो आहे मुंहिंजो महिमान शहर जो आहियां कंबर शहर जो कंबर में पढ़ियासीं हिते पोइ वियुसि इंग्लैंड में हाणे इंग्लैंड में ई रहां थो पिछले 22 सालनि खां ऐं हर साल हिते चकर थींदो आहे सिंध में अचण जे लाइ ऐं अहिड़े तरीक़े सां सिंध खे जीअं छॾे विया हुआसीं 20-21 साल अॻु में सच पुछो त हर साल सिंध जा शहर ॾींहों ॾींहुं वञनि था बदतर हालत में थींदा छा महसूसु कयो पिया तव्हां माना कहिड़ी पोज़ीशन माना छा पियो थिए सॼो अदा तरक़ी या कंहिं क़िस्म जी कहिड़ी क़िस्म जी का शइ थिए कोन थिए माना तव्हांखे फ़िलहालु किथे था नज़र अचनि गवर्नमेंट में या माण्हुनि में न असुल में टोटली माना ॾिसो न सूरत हाल जेका हिते आहे उहा त तव्हां सभिनी जी नज़रुनि में आहे हींअर जेको सभ खां वधीक जेको ख़तरनाक जेका शइ मूंखे नज़र अचे थी उहा आहे मुलाज़िम ठीकु आहे माना तव्हां कराची शहर में ॾिसो त कराची शहर में जंहिं नमूने जूं मज़हबी तंज़ीमूं खुली वियूं आहिनि जंहिं तरीक़े सां पंहिंजो लसानी तंज़ीमूं खुली वियूं आहिनि ऐं नफ़रतूं वधी वियूं आहिनि मां महांगाई ते त कोन ॻाल्हाईंदुसि महांगाई त हाणे ज़ाहिरी ॻाल्हि आहे त उहा त सभिनी जी आॾो ते चिटी शइ आहे ऐं ग़रीब त वञे थो रहंदो ग़रीब थींदो अमीर त वञे थो अमीर थींदो सही माण्हुनि में अजीब क़िस्म जी बेचैनी बेक़रारी उहा मां हमेशह हिते ॾिसंदो रहां थो हाणे जॾहिं हर साल अचां थो त रिसेंटली कुझु सालनि खां वधी वई आहे काफ़ी सही हींअर तव्हां आयो सिंध घुमी ऐं सिंध सां गॾोगॾु असांजो शहर शिकारपुर बि तव्हां घुमियो स्पेशली तव्हां मतिलबु विया कुझु घड़ियुनि लाइ हुनखे कवर कयो तव्हां कीअं महसूसु कयो तव्हां पहिरियां बि शिकारपुर आया हो हींअर जेका तव्हां शिकारपुर ॾिठी पर छा पिया महसूसु कयो उहा शिकारपुर बची आहे का ज़री पुरज़ी किथे मतिलबु छा पिया महसूसु कयो तव्हां अदा शिकारपुर शहर शुरू में जॾहिं क्रिकेट खेलंदा हुआसीं पंहिंजे स्कूल ऐं कॉलेज जे टाइम दौरान त ईअं सियारे जे मौसम में मैचूं खेॾणु वेंदा हुआसीं शिकारपुर तॾहिं बि हिकिड़ो साफ़ु सुथिरो नज़र ईंदो हो इहा मां ॻाल्हि कयां थो अर्ली 80s जी शिकारपुर जे बारे में सच पुछो जो मूंखे एतिरी ॼाण कोन हुई त शिकारपुर को एॾो तारीख़ी शहर आहे ऐं शिकारपुर एॾो ख़ूबसूरत हूंदो हुयो इहो लंडन में ते पंहिंजो माण्हुनि सां मुलाक़ात थी दीवान हुया काफ़ी जेके शिकारपुर जा ओरिजिनल हुया ऐं पार्टीशन खां पोइ हू हुते इंग्लैंड में आया माइग्रेट थी करे इंग्लैंड में पहुता पोइ हिकिड़ो दादा हो दादा चवंदो मां हिकिड़ो साईं जो नालो हा दादा तीरथ नालो दादा तीरथ मूंखे हमेशह शिकारपुर जी ॻाल्हियूं कंदो पाड़े जो घर सां भरिसां घरु हूंदो हुयुसि घरनि जे भरिसां हूंदो पोइ अची शिकारपुर जूं मुख़्तलिफ़ तरीक़े में ॻाल्हियूं ॿुधाए त भला ॾिसो ही लखीधर हाथीधर भला रोड ते साफ़ हूंदा हर शइ एॾो सुहिणो शहर हो हमेशह मूंखे शिकारपुर जे बारे में सुठियूं ॻाल्हियूं ॿुधाईंदो हो त मां तजुर्बे में अची वेंदो त शिकारपुर एॾो ख़ूबसूरत न आहे जेको हे साईं थो ॻाल्हियूं करे ऐं इहा छिक खाई करे पोइ ॾिसो हाणे सोचो त शिकारपुर ते हिकिड़ी मां डॉक्यूमेंट्री ठाहियां इन सिलसिले में हाणे रिसेंटली आउं वियुसि शिकारपुर ऐं उते जॾहिं मां वियुसि ऐं शिकारपुर जो जेको पुराणो आर्किटेक्चर जेको मां तिबाही में ॾिठो
शिकारपुर जूं घिटियूं जेके मूं ॾिठियूं जेके हिते अजीब शेप में हुयूं, गंदगी, इंक्रोचमेंट, एतिरी हद खां वधीक इंक्रोचमेंट। हूअं त खणी सिंध जा जेके बि शहर आहिनि उहे त सभु थी विया आहिनि पंहिंजे मुंहं सां ख़राबु। पर हाणे शिकारपुर जो शहर घटि में घटि हिकिड़ो तारीख़ी शहर आहे, तव्हां उनजे हाल ई ॾिसी करे सचुपचु मूंखे ॾाढो दुख थियो, तमामु हद खां वधीक दुख थियो। इहो एहसास मुंहिंजे इन खां वधीक थी वियो जो कराची में जॾहिं लास्ट ईयर आउट आयुसि ऐं कराची ते मूं डॉक्यूमेंट्री ठाही हुई साईं अमर जलील सां गॾु। सो उते जॾहिं मां डॉक्यूमेंट्री ठाही कराची ते त उन वक़्तु हिते जेके कराची में जेको आर्किटेक्चर पुराणी इमारतूं या पुराणा महल पुराणा मैंशन्स हुया, अहिड़े क़िस्म जूं इमारतूं त शिकारपुर में बि हुयूं। बिल्कुलु ठीकु आहे त हाणे शिकारपुर हिते त ठीकु आहे, कराची खे असां चऊं था भई कराची जेको शहर आहे हिते जेको आहे धारिया आया, इहा ॻाल्हि सम्झिजी आहे त भई ठीकु आहे, ॿाहिरि मुल्कनि खां माण्हू आया, पोइ उन्हनि खे मुख़्तलिफ़ खे पंहिंजूं जेके असां हिंदू हुआ जेके छॾे था हलाया विया, उन्हनि खे मुफ़्त में जॻहियूं मिलियूं ऐं उन्हनि खे कूड़नि क्लेमनि में हुन जेको आहे सो इहे गेम कयूं शयूं सॼियूं ऐं उन्हनि जूं उहे हालतूं बुरू कयूं, धारिया विया जिन उन्हनि खे ख़राबु कयो। ॻाल्हि सम्झ में अचे थी, पर शिकारपुर शहर सां जेका वेदन थी आहे उहा कंहिं कई आहे मूंखे सम्झ में अचे पियो। उते त को पनाहगीर कोन हो, उते त को पंजाबी कोन आयो, उते त को ॿियो को पठान या कहिड़ी का ज़ात कोन आहे, बिहारी त कोन आया हुते। ठीकु आहे न साईं, त उते त पंहिंजा सिंधी हुया जिन में वरी जेके दीवान जायूं ख़ाली करे हलिया विया उन्हनि जाइ ते वेठा, उन्हनि जेको शिकारपुर सां जेका हालत कई आहे पंहिंजनि कई आहे। दुख ॾाढो थियो आहे, ॾाढो दुख थियो शिकारपुर जी मां जेका। अच्छा, मां तव्हां खां मुख़्तसिर इहो पुछां त मतिलबु तव्हां जेका वीडियो कयो पिया त इहे कहिड़े पस मंज़र में माना? न हूअ त हाणे ॻाल्हि ई ॻाल्हि आहे, तव्हांखे ख़बर आहे न त मां डॉक्यूमेंट्री ठाहींदो आहियां, मुंहिंजो प्रोफेशन आहे डॉक्यूमेंट्री में, ठीकु आहे, ऐं टेलीविज़न लाइ डॉक्यूमेंट्री ठाहींदो आहियां। हाणे जॾहिं शिकारपुर ते मां पर्टिकुलर इन करे ठाही जो जीअं मां अर्ज़ु कयो पहिरियों त शिकारपुर जे बारे में ॿुधो त घणो हुयो सही। हाणे कराची ते आउं लास्ट में ठाही त मुंहिंजो ठीकु आहे, नेक्स्ट ईयर आउं शिकारपुर ते सुठी ठाहींदुसि। अच्छा, मतिलबु तव्हांखे जेके बिल्डिंग्स या कुझु माड़ियूं तव्हां हुते ॾिठियूं या मतिलबु आर्किटेक्चरल कमु ॾिठो, महसूसु थियो त शिकारपुर माना छा हुयो, महसूसु थिए पियो? यस, माना हिकिड़ो नंढो ॿार बि महसूसु करे सघे थो त हीअ पुराणी इमारतूं जिन जो आर्किटेक्चर एॾो त हिकिड़ो सुहिणे तरीक़े सां ठहियल आहे। अञा कुझु इमारतूं आहिनि, अञा कुझु इमारतूं लिखियूं थिए जेके तव्हांखे इहो अट्रैक्ट कंदियूं, तव्हां हुन घिटी मां घुमंदो तव्हां महसूसु कंदो त यार ही समथिंग, दिस इज समथिंग यूनिक, हीअ जेकी इमारत आहे हीअ असां जेके ठाहियूं था, असांजे ॿिए इमारतूं जेके ठहनि थियूं इहे अहिड़ी न आहे, हीअ मुख़्तलिफ़ आहे। उनमें जेको वुड वर्क आहे, उनमें जेको टाइल्स जो कमु आहे, उनमें जेको फसाद आहिनि, उनमें जेको मुख़्तलिफ़ जेके आहिनि शयूं पियल आहिनि, हथ जो कमु जेको थियल आहे, इहो अॼु जे मिस्त्री जे कम जो न आहे। इहे हिन खां माना वधीक हिकिड़ा आला क़िस्म जो। पर हालत इहा आहे उते जो, हाणे मां ढक बाज़ार जेका शिकारपुर जी मशहूरु, हा उते ढक बाज़ार में वियुसि, ढक बाज़ार में जॾहिं वियुसि मां त मूंखे नालो ढक बाज़ार में ॿुधायो भई ढक बाज़ार आहे, त कुझु साल अॻु में आहे इस्तंबुल वियो उते रिकॉर्डिंग जे सिलसिले में, त उते आहे अहिड़ी क़िस्म जी ढक बाज़ार आहे, कवर्ड मार्केट चवंदा आहिनि। जी बिल्कुलु, ठीकु आहे। ऐं उन कवर्ड मार्केट में वियुसि त अहिड़ी क़िस्म जी कवर्ड मार्केट हुई, एॾी सुहिणी इस्तंबुल में, ऐं यकीन कयो जो मुंहिंजे ख़्याल में त तक़रीबन साॻी जेको आहे एज जूं यूएई में बि अहिड़ी आहे बिल्कुलु। ठीकु आहे, त उते ढक बाज़ार में एॾा सुहिणा जेका दुकान ठहियल, एॾा फर्श साफ़ हर शइ। हिते वञी ॾिठमि त इहो काठ उजड़ियो पियो आहे, दुकान जा अजीब क़िस्म जा छेप ठाहे छॾिया अथऊं, मथां काठनि जे मथां जेको आहे सो ॼारो हद खां वधीक ॼारो हुयो, सफ़ाई कनि कोन, सच में ॾाढो दुख थियो। त हाणे ॾिसो न हिकिड़ो इहा माण्हुनि में सोच अची छो कोन थी त मूं उन्हनि दुकानदारनि खे बि चयो त भई ॾिसो तव्हां जेकॾहिं हज़ार रुपयो जेकॾहिं कढो, हिकु दुकानदार
हज़ार रुपया करे तव्हां Maintenance. मेंटेनेंस न कयो हाणे घटि में घटि 150 दुकान त हूंदो हुते सही सिविक सेंस हुअणु घुरिजे न सही ॻाल्हि इहा आहे न त इनखे इहे ॻाल्हियूं केरु ॿुधाए सही सभई तव्हांजी बाज़ार आहे जॾहिं सुणी हूंदी त शिकारपुर शहर जा माण्हू बि घुमण ईंदा तव्हांजी ख़रीदारी कंदा सही बल्कि सुहिणी लॻंदी इनखे त इन खां पोइ ॿियनि शहरनि जा माण्हू बि ईंदा त ॿेड़ी ॾिसो इहा ढक बाज़ार त ॾिसूं ॿुधो आहे ॾाढी सुहिणी आहे तमामु पुराणी आहे तारीख़ सही सो ॻाल्हि कई मां हुन सां हज़ार चई साईं किथे हज़ार हिते चौकीदारनि खे पैसा ई कोन था ॾियनि तव्हां हज़ार जी ॻाल्हि था कयो सही चौकीदार खे पघार 2-3 महीने खां पोइ था ॾियनि हाणे जॾहिं चौकीदार खे पघार कोन थी मिले त पोइ हाणे कीअं थींदो सो इहो ॾुख थियो ॾाढो त हेॾो पंहिंजी पुराणी असांजी आहे हिकिड़ी मार्केट आहे असां ही मैसेज तव्हांजो माई शिकारपुर जे मेंबर्स खे मतिलबु ख़ासि तौर ते पढ़ण लाइ हल्को फुल्को चयमि त थोरी ॻाल्हियूं अची वञनि त जीअं माण्हुनि में हिकिड़ो नओं रुझान पैदा थिए सोच जो त माई शिकारपुर थोरो घणो वीचारो जेको करे पियो जेके हुनजे वस में आहे मां हिकिड़ो ज़रूरु कंदुसि जी जी त ठीकु आहे सिंध जा जेके ॿिनि शहरनि में रहंदड़ माण्हू न बि सही पर जेकॾहिं शिकारपुर जो रहंदड़ जो माण्हू को बि आहे जेको ॼायो हुजे शिकारपुर में जेके पंहिंजे शहर सां मोहबत आहे प्यार आहे यार शिकारपुर जे लाइ कुझु कयो तव्हां वॾा ख़ुशनसीब हो जो तव्हां शिकारपुर शहर में ॼाया इहा तव्हांजी यकीन कयो जो वॾी ख़ुशनसीबी आहे तव्हां अहिड़े अज़ीम शहर में ॼाया हो तारीख़ी शहर में ॼाया हो किथे बि हुजो कहिड़ी दुनिया जी कहिड़ी बि कुंड में हुजो शिकारपुर लाइ सोचो करे सघो त करे कुझु कयो ऐं सच पुछो जो तव्हांजो नौजवान नसुल आहे या आईंदा जो नसुल थींदो उन ॻाल्हि खे एप्रिशिएट कंदो वॾी 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 महिरबानी साईं तव्हां असांखे टाइम ॾिनो महिरबानी वॾी महिरबानी